मौजूदा सिंध ऐं सिंधनि जी हालत ज़ाहिर ॾिसी हिकु कहाणी ज़हन में अचे थी। हिकु हारीअ जे घर में हिकु चूहो रहंदो हो। हिकु दफ़ो छा ॾिठाई त शाम जो हारी कुझु सामान वठी आयो आहे। अची हारियाणी जे हथ में ॾिनाई। चूहे सोचियो त का खाइण जी शइ आंदी अथई, पर जॾहिं गौर सां ॾिठाई त उन थैलीअ मां हुन हिकु फिरती कढी, मतिलबु हिकु चूहेदानी। चूहो परेशान थी वियो। चूहो सम्झी वियो त हीअ चूहेदानी मुंहिंजे लाइ आहे। ख़ैर हीअ उते घर में मौजूदु कबूतर वटि वियो ऐं हुनखे सॼो किस्सो करे ॿुधायईं। यार, घर में चूहेदानी आई आहे, मुंहिंजे लाइ कुझु सोचो। त कबूतर खेसि खिलणु लॻो ऐं चयईं, चूहेदानी आई आहे त तुंहिंजे लाइ आई आहे, हिन में मुंहिंजो छा? तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे। चूहे जी परेशानी वधीक वधी वई। हीअ उते ई घर में मौजूदु कुकड़ वटि हलियो वियो ऐं हुनखे चयईं त मुंहिंजो मसइलो हल कर। घर में चूहेदानी आई आहे ऐं मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। कुकड़ बिन जी का दाद फरियाद न ॿुधी ऐं चयईं, चूहेदानी में फासंदे तूं, असांजो कहिड़ो कमु? चूहो घर में मौजूदु वाड़ीअ में हलियो वियो, जिते ॿकर ॿधल हो ऐं ॿकर खे सॼो किस्सो ॿुधायईं। ॿकर किस्सो ॿुधी बे इंतिहा खिलणु लॻो, हिन ते ठठोल करणु लॻो त अगरि जे चूहेदानी आई आहे त तुंहिंजे लाइ आई आहे, मुंहिंजे लाइ न। इन में फासंदे त तूं फासंदे, मुंहिंजो भला छा? ख़ैर चूहो मायूस थी उतां हलियो वियो। राति जो अचानक खड़को थियो। हारियाणी सोचियो त को शायदि कूओ फाथो आहे। हिन राति जो ऊंदाईअ में जीअं फिरतीअ ॾे हथु वधायो त नांग खणी ॾंग हयसि, छो जो नांग जी पुछ उन फिरतीअ में फाथी हुई। हारीअ सुबुह सवेर हकीम खे वठी आयो। हकीम ॾस ॾिनसि त नांग जो ज़हर आहे। हारियाणीअ खे कबूतर जो जूस पियार। कबूतर अञा देगड़ीअ जे उॿारे में हुयो त अचानक हारीअ जा महिमान अची लथा हारियाणी खे ॾिसण लाइ। हाणे महिमाननि जी ख़िदमत जे लाइ कुकड़ जो वारो हुयो। हारी कुकड़ ज़िबह करे महिमाननि खे खारायो। हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ हारियाणी फौत थी वई। हाणे हुनजे कांध पे जे लाइ हारी वटि ॿियो त कुझु कोन हुयो। घर में बीठल ॿकर हुयो, उनखे ज़िबह कयईं। हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त जॾहिं बि तव्हां वटि केरु पंहिंजो मसइलो खणी अचे त हुनजी ॻाल्हि ॿुधंदा कयो, हुनजे मसइले खे हल करण जी कोशिशि कंदा कयो। न त इहो मसइलो कंहिं हिकिड़े फ़र्द जो न आहे, बल्कि पूरे मुआशिरे जो आहे, पूरे एरिया जो आहे। न त वारो सभिनी जो ईंदो। कूओ त घर छॾे हलियो वियो। कबूतर जो बि वारो अची वियो, जेको चए पियो मुंहिंजो छा। कुकड़ जो वारो बची वियो, जेको चए पियो मुंहिंजो छा। ॿकर जो बि वारो अची वियो, जेको हुन ते खिलूं पियो करे। अॼु ईअं ई सिंध में अफ़गाननि पठाणनि जी भरमार आहे। सिंधी मफ़लूट थी विया आहिनि, ख़ासि करे कराचीअ में। ऐं असांजा सिंधी भाउ अक्सर चवंदा आहिनि, असांजो छा? अगरि जेको जीए सिंध या कंहिं बि क़ौमी कारकुननि मां चाहे कहिड़ी पार्टी सां तालुक़ु रखे, हू सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदो त ॿिया सिंधी अक्सर भाउ चवंदा आहिनि त असांजो छा? हीउ उन हिकिड़े शख़्स जो मसइलो न आहे। हीउ मसइलो हाणे पूरी सिंधी क़ौम जो आहे। त वारो सभिनी जो ईंदो। महिरबानी करे अखि खोलियो। कुकड़, कबूतर या ॿकर वारो किरदारु अदा न कयो त असांजो छा? हीउ वक़्तु जागरता जो वक़्तु आहे। उथो, हिकु थियो। हीउ सिंध जे हक़नि जो वक़्तु आहे। कंहिं हिकिड़े फ़र्द जी ॻाल्हि न आहे, पूरी सिंध जो मसइलो आहे।